अस्सलाम वालेकुम। ये जो टॉपिक है सब्जेक्ट वर्ब ऑब्जेक्ट आर कॉम्प्लीमेंट। तव्हां में सेंटेंस या पार्ट समझाया सब्जेक्ट प्रेडिकेट ए उन का सब्जेक्ट वर्ब ऑब्जेक्ट आर कॉम्प्लीमेंट या ऑब्जेक्ट पाण लींदासीं या कॉम्प्लीमेंट लींदासीं। अॼु में पाण कया सब्जेक्ट वर्ब कयो। हाणे अचूं था पाण ऑब्जेक्ट ते। Object such parts of sentence on which the action of subject affects or anything on which a work is done is called object। जेकरे असां को कम कयो, जेकरे को सब्जेक्ट कम करे तो उन जो असर केते पवे तो ऑब्जेक्ट ते पवे तो उन पाण छा चवंदासीं जेते कम जो असर थे उनके पाण ऑब्जेक्ट चवंदासीं। उन में तव्हां कुछ समझायो हाणे वधीक तव्हां के तफ़सील में समझाईंदा। हाणे पाण सेंटेंस खयो आहे हिकिड़ो आई एम राइटिंग अ लेटर। आई छा थियो सब्जेक्ट थियो, एम थियो टू बी जो वर्ब है, राइट राइटिंग राइटिंग राइट माने चला है, इन फोर्थ फॉर्म है and writing I am writing पंजो थियो वर्ब। a letter छा थियो पंजो ऑब्जेक्ट। I माना आऊं या मां, इन असर कहते पियो लेटर ते पियो ऐं केड़ो असर कम केड़ो थियो राइटिंग जो कम थियो। अॻियां बे अचूं था, बे एग्जांपल में अचूं सीमा कट्स ऑनियन डेली। हां सीमा छा करे थी रोजानी ऑनियन वढे थी। ऑनियन छा है ऑब्जेक्ट है। ऑनियन छा थियो पंहिंजो ऑब्जेक्ट थियो। अहिड़े क़िस्म जा ॿिया पाण खे कई जुमला अहिड़ा मिलनि था पढ़ण जे लाइ या लिखण जे लाइ त पाण अॻियां उन जो तव्हां थोरो हिकिड़ो मिसाल ॾियां। समटाइम्स वी राइट सच सेंटेंसेस which have two objects। असां वटि के ब अहिड़ा जुमला मिलंदा आहिनि जिन खे ब ऑब्जेक्ट हूंदा आहिनि, यानी ब मफ़ूल हूंदा आहिनि। हिकिड़ो मफ़ूल हूंदो आहे डायरेक्ट ऑब्जेक्ट ऐं ॿियो आहे इनडायरेक्ट ऑब्जेक्ट। डायरेक्ट ऑब्जेक्ट माना उहो जंहिं ते सिधो संओं असर पवे। इनडायरेक्ट ऑब्जेक्ट माना जंहिं ते अणसिधो असर थिए। इन खे तव्हां अॻियां तफ़सील में सम्झायूं था। डायरेक्ट इनडायरेक्ट ऑब्जेक्ट जा पाण ब किस्म कढिया। इनडायरेक्ट ऑब्जेक्ट ॿियो डायरेक्ट ऑब्जेक्ट। डायरेक्ट ऑब्जेक्ट कहिड़ी शइ हूंदी आहे उन खे पाण की चवंदासीं डायरेक्ट ऑब्जेक्ट एनीथिंग इन अ सेंटेंस ऑन व्हिच अ वर्क इज डन और ए वर्ब of a subject affect is called डायरेक्ट ऑब्जेक्ट। असां वटि डायरेक्ट ऑब्जेक्ट माना सिधो मफ़ूल उहा शइ आहे जंहिंजो सिधो संओं असर छा ते पवे मफ़ूल ते पवे। सब्जेक्ट जो सिधो संओं असर मफ़ूल ते पवे उन खे पाण छा चवंदासीं सिधो मफ़ूल यानी डायरेक्ट ऑब्जेक्ट। पर इन में ॿियो क़िस्म आहे हिकिड़ो इनडायरेक्ट ऑब्जेक्ट। इनडायरेक्ट ऑब्जेक्ट कहिड़ा हूंदा आहिनि। Indirect object if a subject done some work on something is called direct object, and if done work of the subject is conferred or given to another person or thing। जेकरे असां को बि हिकिड़ो जुमले में असर ॾेखारियूं था सिधो संओं I wrote a letter मूं ख़त लिखियो। पर जेकरे इहो पाण जेकरे बेदा कन्वर्ट करूं था बेदा रवानो करूं था जेकरे कंहिंखे ॾियूं था कंहिंखे लिखियो उन लाइ पाण वटि हिकिड़ो ऑब्जेक्ट थी वियो अ लेटर छा थियो डायरेक्ट ऑब्जेक्ट। हाणे जेकरे पाण इन खे इनडायरेक्ट ऑब्जेक्ट में आणूं था त पाण छा लिखंदासीं आई रोट अ लेटर। इनडायरेक्ट ऑब्जेक्ट पाण खणंदासीं टू अली। अली जे तरफ जेकॾहिं पाण कंदासीं पाण इन में विच में प्रीपोजिशन ॾींदासीं टू।
जेकर प्रेपोजिशन न ॾींदासीं त पंहिंजो जुमलो मुकमल कोन थींदो, बामाना वारो न थींदो। ऐं शी bought a gift, हुन हिकु तोहफ़ो ख़रीद कयो फॉर असलम, असलम जे लाइ। पाण आमतौर ते डायरेक्ट ऐं इनडायरेक्ट ऑब्जेक्ट जे विच में प्रेपोजिशन इस्तेमाल कंदा आहियूं, टू, फॉर या विथ। अहिड़े क़िस्म जा प्रेपोजिशन जी अॻे लेसन में तव्हांखे प्रेपोजिशन में सम्झाईंदासीं त प्रेपोजिशन पाण इस्तेमाल कयो। ही पंहिंजो थी वियो डायरेक्ट ऑब्जेक्ट ऐं ही थी वियो इनडायरेक्ट ऑब्जेक्ट। बट जेकर पाण हिन में प्रेपोजिशन इस्तेमाल न कंदासीं, को प्रेपोजिशन टू, फॉर, विथ प्रेपोजिशन जा कई क़िस्म वो अॻियां तव्हांखे सम्झाईंदासीं। जेकर उहो पाण इस्तेमाल न कंदा पंहिंजो डायरेक्ट एंड इनडायरेक्ट ऑब्जेक्ट जेको आहे सो डिवाइड कोन थींदो। ठीकु आहे न। इहा असांजी वीडियो तव्हां शेयर करियो, कमेंट्स ॾियो, लाइक करियो, सब्सक्राइब करियो, जे अव्हां जे लाइ नवां वीडियो अॻियां अव्हां जे लाइ आणे सघूं।